नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक़्त के लाहौर मां ख़बर ॾींदा हलूं त पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ासि मददगार फिरदौस आशिक़ अहवान चयो आहे त आसिफ़ ज़रदारी सेनेट चूंडनि खां अॻु इस्तीफ़ा न ॾियण जो यकीन ॾियारियो आहे, जंहिं खां पोइ PDM छड़ोछड़ थी वेंदी। लाहौर में क्रिसमस जी तक़रीब खे ख़िताब कंदे फिरदौस आशिक़ अहवान चयो त अक़लियतुनि जो ज़िक्र करण खां सवाइ पाकिस्तान मुकमिल नाहे थींदो। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत अक़लियतुनि खे हिकु जहिड़ा हक़ ॾियण लाइ जाकोड़ी रही आहे। हिन वधीक चयो त लॉकडाउन जी मुश्किल सूरत हाल जे बावजूदि असां मैशियत में बहितर हदफ़ हासिल कया आहिनि, पर उन बावजूदि महांगाई जी जिन खे बोतल में बंदि करण खां सवाइ कामयाब नथा थी सघूं। अपोज़िशन खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे फिरदौस आशिक़ अहवान चयो त कोरोना जी ॻणती जोगी सूरत हाल दौरान अपोज़िशन जी हालत ॾिसण वटां आहे। अपोज़िशन खे दावत ॾींदासीं त असां सां मिली करे करप्शन जे ख़ात्मे जो केक काटे। हिन वधीक चयो त PDM सिर्फ़ ठलियूं ॻाल्हियूं करे रही आहे, संदन को बि मुंतक़ न आहे। सेनेट जी चूंडनि ते सियासत चमकाई पई वञे। मरियम नवाज़ खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे फिरदौस आशिक़ अहवान चयो त नून लीग मां मरियम नवाज़ माइनस थी चुकी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।